सखर ज़िले जी पोलिंग स्टेशन ते प्रोग्रेसिव लॉयर्स फोरम 6 मां 5 सीटूं खटे वरितियूं आहिनि। गैर हतमी नतीजनि मूजिबि बेनज़ीर आबाद जी सीट ते सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार 547 वोट खणी कामयाब थी वियो। संदसि मुक़ाबले में करीम बख्श केबी रिंद 369 वोट हासिल करे सघियो आहे। ज़िले सखर ते एडवोकेट कुर्बान मलाणो 777 वोट खणी कामयाब थियो। सखर ज़िले जी सीट ते प्रोग्रेसिव लॉयर्स फोरम जो एडवोकेट शफ़क़त रहीम 640 वोट खणी कामयाब थियो, जॾहिं त घोटकी जी सीट ते प्रोग्रेसिव लॉयर्स फोरम जो एडवोकेट अब्दुल रज़ाक महर 704 वोट खणी कामयाब थियो आहे। अहम ख़बर खां नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया। सखर ज़िले जी पोलिंग स्टेशन ते प्रोग्रेसिव लॉयर्स फोरम 6 मां 5 सीटूं खटे वरितियूं आहिनि। गैर हतमी नतीजनि मूजिबि बेनज़ीर आबाद जी सीट ते सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार 547 वोट खणी कामयाब थी वियो। संदसि मुक़ाबले में करीम बख्श केबी रिंद 369 वोट हासिल करे सघियो आहे। ज़िले सखर ते एडवोकेट कुर्बान मलाणो 777 वोट खणी कामयाब थियो। सखर ज़िले जी सीट ते प्रोग्रेसिव लॉयर्स फोरम जो एडवोकेट शफ़क़त रहीम 640 वोट खणी कामयाब थियो, जॾहिं त घोटकी जी सीट ते प्रोग्रेसिव लॉयर्स फोरम जो एडवोकेट अब्दुल रज़ाक महर 704 वोट खणी कामयाब थियो आहे। ही अहम अपडेट्स अवां सां नाज़रीन शेयर कयूं पिया। सखर ज़िले जी पोलिंग स्टेशन ते प्रोग्रेसिव लॉयर्स फोरम 6 मां 5 सीटूं खटे वरितियूं आहिनि। गैर हतमी नतीजनि मूजिबि बेनज़ीर आबाद जी सीट ते सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार 547 वोट खणी कामयाब थी वियो। संदसि मुक़ाबले में करीम बख्श केबी रिंद 369 वोट हासिल करे सघियो आहे। ज़िले सखर ते एडवोकेट कुर्बान मलाणो 777 वोट खणी कामयाब थियो। सखर ज़िले जी सीट ते प्रोग्रेसिव लॉयर्स फोरम जो एडवोकेट शफ़क़त रहीम 640 वोट खणी कामयाब थियो, जॾहिं त घोटकी जी सीट ते प्रोग्रेसिव लॉयर्स फोरम जो एडवोकेट अब्दुल रज़ाक महर 704 वोट खणी कामयाब थियो आहे। सखर ज़िले जी पोलिंग स्टेशन ते प्रोग्रेसिव लॉयर्स फोरम 6 मां 5 सीटूं खटे वरितियूं आहिनि। अहम ख़बर खां अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाही ॾींदा हलूं त सखर ज़िले जी पोलिंग स्टेशन ते प्रोग्रेसिव लॉयर्स फोरम 6 मां 5 सीटूं खटे वरितियूं आहिनि। गैर हतमी नतीजनि मूजिबि बेनज़ीर आबाद जी सीट ते सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार 547 वोट खणी कामयाब थी वियो। संदसि मुक़ाबले में करीम बख्श केबी रिंद 369 वोट हासिल करे सघियो आहे। ज़िले सखर ते एडवोकेट कुर्बान मलाणो 777 वोट खणी कामयाब थियो। सखर ज़िले जी सीट ते प्रोग्रेसिव लॉयर्स फोरम जो एडवोकेट शफ़क़त रहीम 640 वोट खणी कामयाब थियो।